जीए सिंधु देश, जीए साईं जी एम सैयद। सभिनी दोस्तनि खे अॼु साईं जी एम सैयद जी हिन वरसी जे मौक़े ते सोचियो हुयमि त को अहिड़ो प्रोग्राम कजे जंहिंसां साईं जी शख़्सियत ते ॻाल्हाए सघिजे। पर मां तव्हां दोस्तनि खां हथ जोड़े माफ़ी जो तलबगार आहियां त साईं जी एम सैयद एॾो वॾो माण्हू आहे, हिन आसमान जेॾो वॾो माण्हू, ऐं मां हिकिड़ी नंढड़ी कीवली, हाणे कीवली आसमान ते ॻाल्हाए मुमकिन न आहे, इहो पॉसिबल न आहे त मां एॾे वॾे आसमान खे कवर करे सघां, एॾे वॾे आसमान ते ॻाल्हाए सघां। पोइ इन जे करे मूं सोचियो त मां साईं जी एम सैयद ते छा हिकिड़ो नंढड़ो अदना साईं जो फॉलोअर, उनजो नंढड़ो सिपाही, मां उन ते छा ॻाल्हाए सघां थो। पर मां साईं जे मुतालिक़ कुझु कचहरी तव्हां सां कयां। मूंखे ख़बर आहे त नौजवानी जे ज़माने खां वठी मां तमामु सुठो मुक़ररु रहियो आहियां, ॻाल्हाए सघां थो, कलाक ॿिए कंहिं सब्जेक्ट ते बीही दलीलनि सां ॻाल्हाए सघां थो। पर साईं जी एम सैयद ते ॻाल्हाइण मुंहिंजे वस खां मथे आहे। इहा त साईं जेको आहे मोहतरम अब्दुल वाहिद आरिसर साहब, जेको हिस्ट्री जो ॼाणू ऐं जेको आहे जंहिं वटि लफ़्ज़नि जो जादू हुयो, उहो ॻाल्हाए सघे पियो साईं जी एम सैयद ते। या चाचो हफ़ीज़ कुरैशी, उहो ॻाल्हाए सघे पियो साईं जी एम सैयद ते। सफ़दर सरकी हिकिड़ो नंढड़ो जीतामड़ो माण्हू, उहो सैयद ते कीअं ॻाल्हाए सघंदो। पर अॼु हिकिड़ी कचहरी कयूं था पाण में, ऐं पंहिंजी उन्हनि यादुनि खे कुझु, जेकॾहिं मां साईं जी एम सैयद ते यादूं मुरतब कयां या इन सॼे सफ़र ते, त शायदि जेको आहे 2-3 हज़ार पेजनि जो हेॾो किताबु ठही वञे। उहो नथो करे सघिजे हिन मख़सूस टाइम में, थोरे मुख़्तसिर टाइम में। त इन जे करे जेको आहे उन्हनि चंद ॻाल्हियुनि खे, जेके ॻाल्हियूं हिन वक़्त सां ठहकी अचनि थियूं, उन ते पाण कचहरी था कयूं। सरतियूं रुगो सुञ, मतां का मूसी हले, पाणी नाहे पंध में अॻियां राव रुञ, मतां का मरे उञ ऐं पारा तो ॾे पुनू खे। केॾो सैयद सां ठहकंदड़ जेको आहे लतीफ़ जो शेर। सुञी सुञा तकलीफ़ आहे, उन में वरी पोइ मतां थकिजी पोइ पुनू खे पारा थो न ॾिजो। पुनू तव्हांखे इश्क जो सॾु ॾिनो आहे, उन इश्क ते हलणो आहे। जेको हले थो वाह वाह, जेको नथो हले थकिजी थो पवे, वेहिजी थो वञे हालतूं, पर पुनू खे पारा थो न ॾियो, पंहिंजो पाण खे पारा थो ॾियो। दादा मां थकूं, दादा मां न हली सघियुमि, दादा मूं तौबा कई, पुनू खे पारा थो न ॾियो। अॼु 25 साल तक़रीबन थी विया। केॾी वॾी ॻाल्हि आहे जो 25 सालनि में बि मां ॾिठो हिननि 2-3 ॾींहंनि में, त साईं जी एम सैयद ते केॾनि माण्हुनि उन जे किताबनि मां, उन जी कचहरियुनि मां, उन जी ज़ात ते मुख़्तलिफ़ ज़ावियनि सां पंहिंजा कमेंट्स, उहे इक़्तिसाबात, उहे कौल, उहे रखिया पिए। ऐं तमामु घणियूं शयूं, माना जेकी घणतरफ़ी साईं जी शख़्सियत आहे, घण पासाई शख़्सियत आहे,
उनखे तव्हां जंहिं नमूने सां इन्हनि ॾींहंनि में एलेबोरेट कयो आहे, उनखे एक्सप्लेन कयो आहे, इट्स जस्ट वंडरफुल अमेज़िंग। असां माण्हुनि खे फ़ख़ुरु थो थिए उन्हनि नौजवाननि खे जेके पढ़नि था, जेके सम्झनि था सैयद जे फ़िकिर खे। सिर्फ़ु देशी थियणु, सिर्फ़ु साईं जीएम सैद खे रहबर चवणु सुठी ॻाल्हि आहे, पर साईं जीएम सैद ऐं सिंध जी आज़ादी खे सम्झण जे लाइ, ख़ुदि बज़ाते ख़ुदि सिंध खे सम्झण जे लाइ पहिरियों सैयद खे पढ़णो पवंदो, सैयद खे सम्झणो पवंदो। छो त सैयद ई दरवाज़ो आहे सिंध में दाख़िल थियण जो। जेकॾहिं साईं जीएम सैद मूंखे सिंध सां इश्क न सम्झाया, न सेखारिया, मां भले केॾी बि पढ़ियल लिखियल फैमिली में पैदा थियो हुजो, हा मुंहिंजा वॾा केॾा बि अकाबर हुजनि हा, पर मे बि मां ॿियनि इल्मनि में माहिर थियां, ॿियनि शयुनि में अॻिते थियां, पर सिंध सां इश्क सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सैयद सेखारे सघे पियो, ऐं उन ई सेखारियो आहे। हाणे उन इश्क खे सम्झण जे लाइ, सिंध खे सम्झण जे लाइ, सिंध जी आज़ादी खे वठण जे लाइ, जेकॾहिं तव्हां सैयद खे न सम्झंदव, उनखे न पढ़ंदव, उनखे न वीचारींदव, उन दर मां न लंघंदव, त आज़ादी कीअं वठंदव? कीअं आज़ादी ताईं पहुचंदासीं जेसिताईं तव्हां सैयद वारे दरवाज़े मां, इन बाब मां, इन डोर मां न गुज़रंदव। उनजे करे पंहिंजी जेकी ज़िंदगी जा कुझु वाक़ियात, कुझु शयूं जेको आहे तव्हां सां अॼु शेयर कबियूं, जीअं असां सभु हिक ॿिए खे सम्झायूं, सेखारियूं, हिक ॿिए खां सिखूं, ताकी अॻिते जेको आहे मंज़िल जे तरफ़ वधी सघूं। मुंहिंजी साईं जीएम सैद सां, मां 1978 में मैट्रिक में हुयुमि। असां 78 खां अॻु में ई जेको आहे शायदि मां 9th क्लास में हुयुमि या 9th क्लास पास पिया कयूं, त मां चिणिंग संगत उन वक़्तु नाज़ सनाई साहब उहा हलाईंदो हुयो, शायदि उनजा इहे बुकलेट्स वग़ैरह उनजो मवाद मिलंदो हुयो। असां पंहिंजे लेखे ई उन जो, मूंखे इहो एज़ाज़ आहे त मां जेकाबाद में उनजो वाहिद मेंबर थियो हुउमि, ऐं ज़िले जेकाबाद में जीए सिंध हुई, कंदकोट कश्मीर तरफ़ सीनियर दोस्त हुया तमामु घणा, पर जेकाबाद शहर में मुंहिंजे ज़माने में मां पहिरियों 1978 में जीए सिंध इंस्टीट्यूट ऑफ न्यूट्रिशन जो मेंबर थियो हुउसि। ऐं पोइ वरी मूं जेके पहिरियां 5 मेंबर कया हुया, जंहिंमें मरहूम अली मोहम्मद लाशारी, अमीर अली सरकी, बाग़ी बिरोही, वहीद कटपर हो, ऐं असलम कलोड़ो हुयो, ऐं जेको आहे मां सञा थो सरवर मस्तोई हुयो। इहे दोस्त पहिरीं खेप में जेके मूं पोइ पाण मेंबर थियुमि, पोइ तालके जो ऑर्गेनाइज़र थियुमि, इहे जेके मेंबर कया। सो 78 में मां स्टूडेंट फेडरेशन जो मेंबर थियुमि, ऐं मुंहिंजी पहिरियों जेको किताब मूं उन ॿाराणी वही में जेको पढ़ियो, मूंखे हथ आयो हुयो उते, उहो जीअं ॾिठो आहे मूं। हाणे तव्हां सोचो त जीअं ॾिठो आहे मूं, हिकिड़ो मैट्रिक जो स्टूडेंट नौजवान 16 सालनि जो, 16-17 सालनि जी ॼमार में पढ़े थो, त उन मुंहिंजा तबक़ी रोशन करे छॾिया। मूंखे सफ़ा मुंहिंजी कैफ़ियत खे ई मटाए छॾियो। फस्ट टाइम जेको आहे मां रिलीजन्स खे, हिन सॼी काइनात खे, दुनिया खे साईं जीएम सैद जी निगाह सां ॾिठो। जेके तज़ादात आहिनि, जेके क्वेश्चन्स आहिनि, ख़ुदि इन सभिनी रिलीजन्स ते या इस्लाम ते या सभिनी ते पहिरियों दफ़ो क्लियर थी। ऐं पहिरियों किताबु एॾो वॾो, ईअं नंढा नंढा बुकलेट्स या चोपड़ियूं जीअं मां चवां, उहे त पढ़ियूं हुयूं, पर साईं जीएम सैद जो पहिरियों किताबु मूं जीअं ॾिठो आहे मूं पढ़ियो, उन जो वॾो मुंहिंजे दिलो दिमाग़ ते असर बि थियो, ऐं असां वधंदा रहियासीं।